नाज़रीन हिते ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। पढ़ीदन बरसां ॻोठ जान मोहम्मद राजपर में ज़मीन जी मालकी तां राजपर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते डंडनि जो वसकारो लाहे ॾिनो आहे, जंहिं जे नतीजे में 3 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही धुरियुनि में झेड़े जी वीडियो धरती टीवी हथ करे वरिती आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट कंदालूं। झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते डंडनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं जे नतीजे में 3 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही धुरियुनि में झेड़े जी वीडियो धरती टीवी हथ करे वरिती आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट कंदालूं। हिकु भेरो ॿीहर झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते डंडनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं जे नतीजे में 3 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट कंदालूं। ॿिन्ही धुरियुनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त धरती टीवी वीडियो हथ करे वरिती आहे। झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते डंडनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं जे नतीजे में 3 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही धुरियुनि में झेड़े जी वीडियो धरती टीवी हथ करे वरिती आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट कंदालूं। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। हिकु भेरो ॿीहर ज़मीन जी मालकी तां राजपर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते डंडनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं जे नतीजे में 3 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही धुरियुनि में झेड़े जी वीडियो धरती टीवी हथ करे वरिती आहे।